यूट्यूब तो अर्निंग थे थी, यूट्यूब तो खोड़ सारो कमाए सके तो जेका यूट्यूब ते कम कजे। एड़ा खोड़ सारा ज़हन डेली तैयार थींदा आहिनि यूट्यूब ते कम करण लाइ, पर अफ़सोस उन्हनि खे इहो सम्झ में न ईंदो त यूट्यूब ते कम किथां खां कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां स्टार्ट कजे। अहिड़नि खोड़ सारनि सवालनि जा जवाब अॼु हिन वीडियो जे अंदरि असां ॻोल्हींदासीं। असां गॾोगॾु असां हिकिड़ो सवाल कयूं था त यूट्यूब ते कहिड़ा माण्हू अची सघनि था। मां हिन जवाब में चवंदो आहियां त यूट्यूब ते हर माण्हूअ जी ज़रूरत आहे। जेको दर्जी आहे उहो बि यूट्यूब ते अची अर्निंग करे सघे थो। इवन जो जेको दुकानदार आहे उहो बि पंहिंजे प्रोडक्ट्स या नंढा नंढा वीडियोस ठाहे करे यूट्यूब ते पंहिंजो कंटेंट शेयर करे अॻिते हली अर्निंग करे सघे थो। मां दावा सां थो चवां त हिकु दुकानदार बि यूट्यूब ते पंहिंजो कमाल करे सघे थो। अहिड़ा खोड़ सारा तव्हांखे यूट्यूब चैनलनि जी हिस्ट्री मिलंदी जेके जिन स्टार्ट ईअं एवं ई कयो हुयो, नंढनि नंढनि शयुनि खां मोबाइल ते रिकॉर्डिंग करे अॼु उहे मिलियंस में उनजा सब्सक्राइबर आहिनि ऐं लखें रुपया हर महीने कमाइनि था। हाणे असां हिन शइ खे ॾिसंदासीं त यूट्यूब ते कमु स्टार्ट कीअं कजे। सभ खां पहिरीं शइ यूट्यूब ते जेको कमु करणु चाहे थो उहो इहो आहे त पंहिंजी एरिया वाज़िव करे त मां यूट्यूब ते कहिड़ो कमु करे सघां थो। जीअं रिसेंटली मिसाल हिकिड़ो मां तव्हांजे साम्हूं ही यूट्यूब ते ई वीडियो ठाहियां थो, मैथ पढ़ाईंदो आहियां या ॿिया के जेके टेक्निकल वीडियोज़ हूंदा आहिनि या मैथ साइंस सां रिलेटेड टॉपिक्स असां शेयर कंदा आहियूं, मां उहे करे सघां थो त मां उन्हनि ते परफॉर्मेंस ॾियण जी कोशिशि कंदुमि। अहिड़े ई तरीक़े सां सभ खां पहिरियों इहा शइ ज़हन में रखी छॾियो त तव्हां कहिड़ी एरिया में कमु करे सघो था ऐं इहो ज़रूरी आहे। अगरि तव्हां एरिया डिफाइन न कंदव त अॻिते हली तव्हां ग्रोथ ई न करे सघंदव ऐं तव्हां परफॉर्मेंस बि बहितर न ॾेई सघंदव। ॿिए नंबर ते जेको बैरियर हूंदो आहे त लैंग्वेज कहिड़ी सिलेक्ट कयूं। असांजे बिगनर्स जे हुन ज़हन में इहो ईंदो आहे त व्यूअर्स केतिरे घणा मिलंदा ऐं अर्निंग केतिरे घणी थींदी। सो इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो त हर लैंग्वेज जो पंहिंजो स्टैंडर्ड आहे। मिसाल हिकिड़ो अंग्रेज़ी इंटरनेशनल आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॿाहिरि मुल्क वारा बि तव्हांखे टच कंदा। वरी उर्दू अचो त उर्दू तव्हांखे इंडिया बि कवर थी वेंदी। जेके हिंदी उर्दू ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी मैच आहे। पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि जेके बि उर्दू सम्झंदड़ ॻाल्हाईंदड़ हूंदा उहे बि तव्हांजो कंटेंट ॾिसंदा। वरी अचूं था सिंधी ज़बान ते त सिंधी ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजी सिंध ऐं इंडिया वारी सिंध या सिंधी असांजा ई जेके ॿियनि रीजन्स में रहनि था उहे ई असांजे वीडियोज़ खे ॾिसंदा। सो इहे शयूं मैटर कनि थियूं त तव्हां लैंग्वेज कहिड़ी सिलेक्ट कयो था। हाणे तव्हां चवंदो सर तव्हां कहिड़ी रिकमेंड कंदो त कहिड़ी लैंग्वेज ते कमु कजे। मां चवंदुमि त सिंधी ज़बान ते कमु कयो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी व्यूवरशिप घटि आहे ऐं हुन में अर्निंग बि एतिरी न आहे लैंग्वेज में, छाजे करे त हुन में मख़सूस माण्हू ॾिसनि था। वरी ॾिसंदासीं जेके एजुकेशनल चैनल्स आहिनि त असांजा सिंधी तमामु घटि ॾिसंदा आहिनि, पर हाणे काफ़ी रुझान अचे थो जंहिंमें सिंधी पढ़िया लिखिया आहिनि ऐं पढ़ियल लिखियल शयुनि खे पसंदि कनि था, प्रमोट कनि था। पहिरियों मां इहो चवंदुमि त पंहिंजी ज़बान में, छो त तव्हांखे बि आसानी थींदी कम्युनिकेट थियण में, कमु करण में, त पंहिंजी ज़बान में कम खे स्टार्ट कयो। सेकेंडली अगरि तव्हांजी उर्दू इलाही भली आहे, तव्हां सम्झो भली था, ॻाल्हाए भली वञो था, त तव्हां उर्दूअ में बि उनखे स्टार्ट करे सघो। हाणे टियों नंबर जेको स्टेप आहे उहो इंतिहाई अहम आहे त चैनल जो नालो छा हुजणु घुरिजे। मां हमेशह इहो ई सजेस्ट कंदो आहियां त चैनल जो नालो यूनिक हुजे, यानी उहो घटि इस्तेमालु थियल हुजे। ऐं अगरि फ़र्ज़ु कयो तव्हां पंहिंजो नालो रखणु चाहियो था चैनल जो सिंधी थॉट्स, फ़र्ज़ु कयो जीअं असां रखियो आहे त सिंधी थॉट्स ते हिकु या ॿ अहिड़ा चैनल हुया जॾहिं असां नालो रखणु वञी सर्च कयूं पिया त ॾिठो थिए त हिननि में हिकिड़ो कंटेंट बि कोन्हे, हुनजा सब्सक्राइबर बि एॾा न आहिनि, मतिलबु मां हुन सां मुक़ाबिलो करे सघां थो। पर हिकिड़ो अहिड़ो नालो तव्हां सिलेक्ट कयो तव्हां जेको इंटरनेशनली कमु करे थो ऐं वॾो नालो आहे, ऐं अगरि तव्हां उनजे मुक़ाबले में ईंदो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांजो चैनल ऑलरेडी हिकिड़ो न्यू बॉर्न हूंदो ऐं हुनजो चैनल एॾो ग्रो थियल हूंदो त तव्हांजो चैनल सर्च में न ईंदो। सो कोशिशि कयो त पंहिंजे चैनल जो नालो इंतिहाई ॾुखियो कमु आहे, पंहिंजे कम सां, पंहिंजी एरिया सां, पंहिंजी लैंग्वेज जे हिसाब सां सिलेक्ट कयो। भले उन में वक़्तु वठो, छो अॼु खां 10 साल बाद में तव्हां बहितरीनु ग्रोथ करण वारा आहियो, बहितरीनु अर्निंग करण वारा आहियो, त तव्हांजो नालो बि ओॾो इफेक्टिव हुजणु घुरिजे ऐं घटि ब्रांड्स जो उहो नालो हुजे जेको तव्हां पंहिंजे नालो चैनल जो सिलेक्ट कयो। सो टिनि शयुनि ते असां हिन वीडियो जे अंदरि ॻाल्हायोसीं त एरिया कहिड़ी हुजे, उनखां पोइ लैंग्वेज कहिड़ी तव्हांखे सिलेक्ट करणी आहे ऐं उनखां बाद में तव्हां चैनल जो नालो कहिड़ो रखणु पिया वञो। तव्हांखे बि कमु स्टार्ट करण जे हवाले खां, यूट्यूब ते अचण खां, सोशल मीडिया ते अचण जे हवाले खां कोई बि सवाल हुजे तव्हां कमेंट सेक्शन में ॿुधायो। इनशाला ईंदड़ वीडियोज़ जे अंदरि उन्हनि सवालनि खे बि क्लियर कंदासीं। लेट्स ग्रो टुगेदर, अचो त गॾिजी वधूं ऐं गॾिजी सिखूं ऐं बहितरीनु पंहिंजी लैंग्वेज खे, पंहिंजे टैलेंट खे प्रोमोट कयूं। सो हर हवाले खां स्कोप आहे। इनशाला वरी हिकु नवनि सवालनि जे जवाबनि सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं गॾिजो सिंधी थॉट्स सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।